बुरड़ी शाह करीम जी पसगरदाई वारनि इलाइक़नि में हालिया बरसातनि पवण खां पोइ फसलनि में बहारी अची वई। फसलनि जी सावक ऐं सुरहाण जे करे धरतीअ जे सीने ते ख़ूबसूरतीअ जा नवां रंग निखरी आया। आबादगारनि पारां पोखियल मुख़्तलिफ़ फसल जहिड़ोक वउण, वल तूरी, वंगियूं, सावा मिर्च, गुआर, कमंद जी पोखियल फसलनि जी सावक ज़मीन जी ख़ूबसूरतीअ में चार चंड लॻाए छॾिया आहिनि। चओ तरफ़ सावक ई सावक वारा दिलकश हसीन मंज़र नज़र अचण लॻा। वणनि जी फुटनि में फाटल कप जा खीर जहिड़ा अछा गुल, वल तूरियुनि में रलीअ जे चिटनि जहिड़ा वणंदड़ पीला गुल बि ॾिसण वटि आहिनि। आबादगारनि जो चवणु आहे त हालिया बरसातनि पवण खां अॻु असां वटि पाणीअ जी वॾी खोट हुई, जंहिंजे करे ज़मीन ते पोखियल फसलनि खे वॾो नुक़सानु पहुतो। पर अलाह पाक जो शुक्र आहे जो हालिया ख़ैर ऐं बरकतनि वारी बरसातनि असांजी पोखियल फसलनि खे वॾो फ़ाइदो ॾिनो आहे ऐं फसल बि सरसब्ज़ बीठल नज़र